अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 24 जून थर्सडे। मौसम इलाही प्यारी आहे ऐं झुड़ अचे वञे थो, कॾहिं उस आहे कॾहिं झुड़, हवा थी लॻे ॾाढी सुठी। ऐं सभिनी खां सुठी ॻाल्हि इहा आहे त अॼु असांजी कम वारी मासी अची वई आहे। सो शुक्र अलाह जो। हितां ॿाहिरां जी सफ़ाई करे वई आहे, हाणे अंदरि आहे ऐं मां बि वेंदमि हाणे अंदरि। ऐं टाइम थियो आहे हिनमहिल 10 ऐं मां पहिरियों कंदमि वञी किचन जो कमु। ऐं छो त ख़बर नाहे त लाइट वञण वारी आहे या न आहे, सो उन हिसाब सां मां डिसाइड कंदमि त मूंखे पहिरियों कहिड़ो कमु करणु घुरिजे। पोइ हमेशह ईअं ई थींदो आहे, जॾहिं बि को अहिड़ो बिजलीअ जो मसइलो हूंदो आहे, को लोड शेडिंग हूंदी आहे, त मुंहिंजो तरीक़ो इहो ई हूंदो आहे त बंदि बिजलीअ जा हिकिड़ा कम हूंदा आहिनि ऐं बिजलीअ सां गॾु जेके हूंदा आहिनि ज़रूरी उहे ॿिया कम हूंदा आहिनि। लाइट पूरो कलाकु हली वई ऐं हाणे अची वई आहे। हिन विच में मां बसर टमाटर कटे ऐं बोड़ पचाइण जी तयारी कई। मासी खे ॿीहर सॾियो अथमि छो त चुल्हा वग़ैरह साफ़ु न करायोमांसि। उन मानिका हुई कोन जेका मां हुनखे ॾियां, मां रखी न हुई छो त मूंखे ख़बर न हुई त उहा ईंदी अॼु। ऐं सुराण जेको आहे सुबुह तूरियूं कटे वई, तो हाणे मां इहो लंच जे लाइ तूरियूं थी ठाहियां। कम वारी माई वरी ॿीहर ईंदी, सभिनी घर जो कमु करे पोइ मानी बि खणंदी ऐं असांजा इहे बाक़ी बचियल थां बि धोई वेंदी। बोड़ खे ॾींदमि हाणे हल्की बाहि ते दम। बोड़ मुंहिंजो तयारु थी वियो ऐं जेतिरी देरि हीअ बोड़ पचे पियो मां रेस्ट करे आयमि, छो त रेस्ट खां सवाइ मुंहिंजो कमु न हलंदो आहे। थांव हिते पिया आहिनि, इहे कुझु थांव अंदरि कंदसि ऐं हीअ कपिड़ा कढिया अथमि जेके मुंहिंजा रोज़मर्रा पाइण जा। सर्फ मां बि ॾियाए छॾियो त हाणे पहिरियों इहे कपिड़ा विझंदमि उन पाणी में, उनखां पोइ प्लांट्स खे मूंखे पाणी ॾियणो आहे। टाइम थियो आहे 1, कपिड़ा धुपिजी विया ऐं हे मुंहिंजो हिकिड़ो बॉक्स हुयो जंहिंजो चोथों लॉक भॼी पियो। चार लॉक्स जीअं हूंदा आहिनि ढकण खे, चोथों भॼी पियो त मूं वरी हिनजो क्लिप्स जो बॉक्स ठाहे छॾियो आहे। अॼु हवा इलाही आहे त क्लिप्स विधा अथमि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके मथे पिया आहिनि मथे वारी रसियुनि जे लाइ, उहे बास्केट में पिया आहिनि स्टोर में। ऐं प्लांट्स खे पाणी बि ॾेई वरितो हुयमि। सो हैप्पी प्लांट्स। अलाह करे थोरी घणी बारिश थिए, थींदी बारिश त ख़ैर फाइनली। ॿिलियुनि जे लाइ मां हिते पाटड़ो भरे छॾियो, हाणे ॿुधो ई फ्रेश पाणी जो भरे छॾियो आहे। अज़ान अचणु शुरू थी वई आहे, पर मां वेट कंदमि जेसिताईं सुराण अचे त पोइ मां निमाज़ पढ़ां, छो त न त पोइ कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त मां निमाज़ में हुजां ऐं पोइ उहो अची वेंदी आहे दरवाज़े ते त मुश्किल थींदी आहे मूंखे ॾाढी। हीअ मुंहिंजो माशाल्लाह मनी प्लांट ॾाढो बहितरीनु ग्रो करे रहियो आहे ऐं हे बि सभु वधनि था पिया अल्हम्दुलिल्लाह। ॿेर मिटी सभिनी में पइजी वई आहे, हिननि जा पन बि कढणा आहिनि पीला। हीअ बि ॾाढे सुठे नमूने सां ग्रो पियो करे। तो 4:30 रेस्ट करे वरितो ऐं कल्ह जेको इहे हादिया जो फ्रॉक सिबियो, अञा ताईं मां हिनखे बटण कोन हया आहिनि, पर इहो खयों अथमि अॼु वरी हिकिड़ो ॿियो थी सिबां। हिन मां बि थोरो ई पीस बचियल आहे बॉर्डर जो, पर एतिरो सुहिणो ऐं कलरफुल आहे जो मां इहो रखी छॾियो। ऐं हिकिड़ा ही पीसिस आहिनि, इहो आहे, हे आहिनि, त ॾिसां थी हिन मां कीअं थो हिन जो फ्रॉक ठहे। सो ट्राए कंदमि। ऐं हीअ अहिड़े क़िस्म जी क्रिएशन मुंहिंजी ख़ुशी आहे, मुंहिंजी मजबूरी कोन्हे त मां हिन नंढनि टुकरनि मां वेही कपिड़ा सिबां। मूंखे ख़ुशी थींदी आहे ॾाढी। सो जॾहिं बि ईअं कुझु अहिड़ो ठही वञे फस्ट क्लास, कुझु न मां घणो कुझु, मां ॾाढो ख़ुशि थींदी आहियां, ॾाढो इंजॉय कंदी आहियां। सो मां हाणे इंजॉय कंदमि। 6:45 थिया आहिनि, हाणे 3 जी अज़ान आई आहे ऐं हे फ्रॉक मां हिन जो ठाहियो। ऐं हीअ जेको बॉर्डर हुयो इहो त हिन ब्लैक, हिन जो इहो ब्लैक एंड वाइट जो, हीअ अलॻि सां हुयो पीस, त हिन जी बि घेर ईअं ई सुठी लॻी मूंखे, त हिकिड़ो पीस हुनजो हिकिड़ो हुनजो। ऐं हीअ लेस अञा मां वटि पयल ई जेका मां हिननि जे ईद जे कपिड़नि ते हई ऐं अञा ताईं इलाही सारी पई आहे हीअ। सो अञा यूज़ थींदी, ठीकु आहे। सो इहो मां हिन जो फ्रॉक सिबियो आहे। हालांकि हिन जा थोरा कलर्स डार्क आहिनि ऐं हिन जा लाइट कलर्स आहिनि, सॉफ्ट कलर्स, पर पोइ बि मूंखे इहो हिन सां सुठो पियो लॻे। हिन जा डार्क इन करे था लॻनि जो हिन में रेड घणो आहे। बहरहाल त इहो बि हिकिड़ो फ्रॉक ठही वियो, हे कल्ह वारो। सो अञा कंहिंखे बि बटण कोन हया आहिनि, उहे आराम सां लॻंदा रहंदा, कॾहिं न कॾहिं लॻी वेंदा माशाल्लाह सां। सो हाणे नमाज़ पढ़णु वेंदमि। टाइम थियो आहे 6:45 ऐं कपिड़ा सुकी विया आहिनि त मां इहे लाहिण आई आहियां। हवा एतिरी आहे जो हे सॼा गुंजिजी विया आहिनि
ऐं बसि अॼु वधीक कमु न आहे करिणो, जेको कयो आहे सॼे ॾींहं में इहो काफ़ी आहे। ऐं उन खां अलावा राति जी मानी में चांवर पचंदा ऐं दाल पई आहे थोरी कल्ह वारी, ऐं कबाब तरींदमि। अंब ज़िंदाबाद, जॾहिं अंब हूंदा आहिनि न ज़िंदगी आसान थी वेंदी आहे ॾाढी। ऐं कपिड़ा हे रखंदमि अंदरि वेड़े। थोड़ी देर थी वियो। ओए तू काथे आदिया? आदिया बेबी जी जी लाजिया लाजिया। आदिया तू काथे आ बेबी? मां तोखे एॾी देर खां ॻोल्हियां पई। लाजिया मां हिते आहियां, मां जी बि चयो, तूं ॿुधो ई न। मां त इलाही देर खां हिते आहियां। अच्छा ठीकु आहे प्यारी मुंहिंजी हादिया, तोखे ख़बर आहे अॼु असांजे घर केरु ईंदो? केरु ईंदो? केरु ईंदो? ॿुधाए ॿुधाए केरु ईंदो? अॼु असांजे घर ईंदी अदी फातिमा। अदा ख़िज़िर चवान खे वठी वेंदो। ये अदी फातिमा इलाही सुठी आहे न, मूंखे ॾाढी पाली लॻंदी आहे न मां। वाह अचो 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 हादिया अचो त ॾिसो, अदी फातिमा ॿाहिरि अची वई हूंदी। ठीकु आहे, अची वई अदी फातिमा। हेलो हादिया, हेलो राजिया, अस्सलाम वालेकुम। अम्मी जान ये सलाम कब आना? अस्सलाम वालेकुम हादिया राजिया चाला। अच्छा अचो त मिलो त सही न, प्यारी प्यारी मुंहिंजी सोनी सोनी कज़िन जिन अहिड़ी पालो पालो है न। हा असांखे ॾाढो मज़ो आयो। हा अदी फातिमा। हाणे सभिनी खां पहिरियों ॻाल्हि कंदासीं फ्राइडे वारे लाइव सेशन जी। लाइट जो ॾाढो मसइलो आहे ऐं हे तव्हां ॾिसंदव पखो मुंहिंजे भरिसां पियो आहे, छो त चार्जर फैन बि हली हली पोइ फाइनली हुनजी स्पीड घटि थी वेंदी आहे। त मां हथ वारो पखो ज़िंदाबाद। हिन किथे पढ़ियो हुयमि हिमत फैन जेतिरी हिमत हुजेव ओतिरो हलाईंदा रहो। सो लाइट जो ॾाढो मसइलो आहे, कोई टाइम बि फिक्स न आहे त मां चवां त हेतिरे खां हेतिरे बजे ताईं। सुभाणे लाइट अगरि हूंदी त मां एग्ज़ैक्ट 3 बजे अची वेंदमि लाइव, पर जेकॾहिं लाइट न आहे पोइ तव्हां प्लीज़ चेक कजो 3:30 या 4 बजे ताईं। ठीकु आहे, सो डिपेंड करे थो लाइट ते। बाक़ी मां त घर में ई आहियां ऐं तव्हांखे ख़बर मां इलाही टाइम जी पाबंद बि आहियां। सो इहो चवणु ज़रूरी हो त सुभाणे 3 बजे अगरि मां लाइव न हुजां त सम्झी वञिजो त कुझु गड़बड़ आहे। पोइ 3:30 या 4 ईअं चेक करे वठिजो। 4 बजे ताईं बि अगरि लाइट अची वई 4 खां 5 बजे ताईं मां लाइव अची वेंदमि। ठीकु आहे, उन खां सवाइ हिकिड़ी हाणे तव्हां क्लिप ॾिठी हूंदी हादिया ऐं राजिया जी पंहिंजे पीउ सां गॾु वेही ऐं पपेट शो पियूं ॾिसनि। सो मां चयोमानि त मूंखे हिननि जा एक्सप्रेशन्स ॾेखारियो। मूंखे एॾो मज़ो आयो जॾहिं पपेट चए थी हैलो हादिया हैलो राजिया, त हादिया पंहिंजो हथु खणी चए थी हाय। एॾो रिएक्ट कयईं हुनखे ॾिसी, एॾो रिस्पॉन्स ॾिनई हुनखे जो मां ॾाढी ख़ुशि थी वियमि। हलो राजिया त समझदार आहे पर हूअ हादिया 1.5 साल जी आहे, पोइ बि याने हुनखे पंहिंजो नालो ॿुधी ऐं हैलो ॿुधी ऐं हुन हाय करणु शुरू थी वई ऐं हथ बि वेव करणु शुरू थी वई। मां ॾाढो इंजॉय कयो। हालांकि इहा वीडियो जेका मोकिली मुंहिंजे पुट मूंखे, त उहा पूरी ओतिरी आहे जेतिरो पपेट शो आहे। पूरो टाइम हुननि खे विहारे वेठो ऐं हुननि जी रिकॉर्डिंग पियो करे। पर मां सिर्फ़ु इहो एतिरो जंहिंमें हुनजो घणो रिस्पॉन्स हुयो, मां चयो एतिरो काफ़ी आहे, न त वरी तव्हां बोर थी वेंदो अगरि साॻी कंटिन्यू साॻी तस्वीर हलंदी रहंदी। सो बसि मुंहिंजी दिलि चाहियो त इहो मां तव्हां सां शेयर कयां। हुननि जो तव्हां रिएक्शन बि ॾिसो, एॾियूं ख़ुशि थियूं थियनि जंहिंजी हद न आहे ऐं मूंखे पाण खे बि मज़ो थो अचे ऐं सभु एप्रिशिएट था कनि त वरी दिलि बि चए थी ॿीहर ठाहिण ते। सो अॼु मां इहो पपेट शो 2 शो नंबर 2 मां शेयर कयो आहे। 3 नंबर 3 अञा ठाहियो कोन्हे। 3 वरी एनिमल्स सां ठाहींदमि, ज़ू जो विज़िट कराईंदमि, छो त 2-3 एनिमल पपेट्स ठाहिया आहिनि, उन्हनि जी एंट्री ज़रूरी आहे।
उनखां पोइ दादी ठाही आहे त वरी दादी जी बि एंट्री थींदी कंहिं न कंहिं महिल। सो अॼु वारो पपेट शो मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो स्पेशली त तव्हांखे कीअं लॻो। ॾिसो नंढड़ा ॿार आहिनि ऐं उन्हनि मां कोई कूड़ी सूड़ियूं ॻाल्हियूं या इहो कुझु नथी विझणु चाहियां। हिकु ॿ नंढा नंढा जोक्स, जीअं इहो असली हुयो हिकिड़ो जोक त लास्ट ईयर राजिया 3 सालनि जी, त राजिया जी अम्मी चयो त मां सदको वञा, त हिकदमि पंहिंजे पीउ खे चई बाबा अम्मी सदको थी वञे मां बि वेंदमि। हुन सम्झो त उहा काई जाइ आहे जिते अम्मी वञे थी, त उहो साॻियो ई जोक मां राजिया जे बजाए हादिया ते ठाहियो हाणे। त ईअं ई कुझु नंढा नंढियूं ॻाल्हियूं सही इहे करे थियूं सघजनि, या मां कोशिशि कंदमि त कुझु इख़्लाक़ियात, छो त ॿार ॾिसंदा इहो। त जीअं हादिया हर दफ़े चए थी त अम्मी चवंदी आहे सलाम कबो आहे, ठीकु आहे न। त हाणे अम्मी त चवंदी आहे अम्मी माशाल्लाह ॾाढी सुठी अथनि, पर अम्मी चवंदी आहे या न चवंदी आहे, त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं मां विझी थी सघां जेके ॿुधी करे ॿार कुझु सिखनि। त प्लीज़ इहो कोऑपरेशन खपंदो, तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॾेखारिजो। ॾिसिजो उहे इंजॉय कनि था अगरि त मां कंटिन्यू कंदमि, न त हाणे मुंहिंजा 2 ॿार त ॾाढो था इंजॉय कनि, उन्हनि जे लाइ मूंखे ठाहिणो ई आहे। पोइ ज़ाहिर जॾहिं ठाहींदमि त मां अपलोड बि करे छॾींदमि यूट्यूब ते। सो इहो हाल अहिवाल आहे। ऐं इहे नंढा नंढा पीसिस मां फ्रॉक सिबणु बसि इंजॉय थी कयां। ॿियो हाणे का अलाह न करे का मजबूरी न आहे, मूंखे वणंदियूं आहिनि अहिड़ियूं शयूं करणु, अहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ा कम कुझु न मां कुझु करणु मूंखे ॾाढो, मां इंजॉय कंदी आहियां, मां ॾाढो रिलैक्स थींदी आहियां। ईअं खणी सम्झो त मुंहिंजे लाइ इहे कम, इहे शयूं कंहिं थेरापी जी हैसियत थियूं रखनि। सो मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे जॾहिं मतिलबु बज़ाए ॿियो को ॾिसे त चए त हाणे हिन मां छा ठहंदो ऐं मां हुन मां कुझु ठाहे वठां। बसि इंजॉय कंदी आहियां, मां ख़ुशि थींदी आहियां इहो सभु कुझु करे। सो इहो सभु कुझु हलंदो रहंदो, थींदो रहंदो। ऐं हाणे सोचां थी त हिननि जा ईद जा कपिड़ा बि सिबां, भले पंहिंजा वठंदा आहिनि, पोइ बि मूंखे लॻंदो आहे त मूंखे बि सिबी ॾियणु घुरिजनि, थोरा ट्रेडिशनल क़िस्म जा। त पोइ ईद ते जेके सिबिया उहे तव्हां सां शेयर कया, हिन ईद ते वरी थोरा डिफरेंट ठाहींदमि, त उहे बि तव्हां सां लाज़मी शेयर कंदमि। ऐं अगरि काई ख़ासि शइ हूंदी सिलाई में त वीडियो बि ठाहे छॾींदमि। जे सिंपल आम कपिड़ा हूंदा त बसि पोइ वीडियो ठाहिण जी ज़रूरत न आहे, सिबण खां पोइ तव्हां सां लाज़मी शेयर थींदा उहे। सो बसि अॼु जो इहो ई व्लॉग हुयो, इहो ई कमुकारु हुयो सॼो ॾींहुं जेको बि कंदी रहियमि। ऐं बिजली ॾाढो तंग थी करे, तव्हांखे हाणे ख़बर हूंदी त मंझंदि जी मानी खाई मूंखे ज़रूरु सुम्हणो हूंदो आहे, चाहे मां 15 मिंट सुम्हां, 1 कलाकु सुम्हां, बसि मानी खाई मूंखे निंड ईंदी आहे। त हाणे लाइट हली थी वञे त उहो मज़ो न आहे, त पर छा कजे, शुक्र आहे अलाह जो, पोइ बि असां घणनि खां सुखिया आहियूं अल्हम्दुलिल्लाह, पर थोरी गड़बड़ थी वञे। सो बसि जीअं मां पहिरियों बि चयो त जीअं न 3 टाइम दवा जो डोज़ हूंदो आहे, सुबुह मंझंदि शाम, इहो ईअं असांखे यादि था ॾियारनि, लाइट ईअं वञे थी असां वटि। सो जेको बि सुभाणे जो टाइम हूंदो उहो सुभाणे हुन महिल मां ऑनलाइन अची वेंदमि लाइव। ऐं बाक़ी हाणे अॼु जो व्लॉग तव्हां इंजॉय कजो, पपेट शो जे बारे में ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। ऐं इन खां अलावा ॿियूं पपेट्स ठाहिण जो मुंहिंजो इरादो न आहे, शायदि करे मूड थियो त मां इन राजिया ऐं हादिया जूं जेके पपेट्स आहिनि इन्हनि जा पेरेंट्स ठाहे छॾींदमि वधि में वधि, इन खां वधीक न, छो त पोइ वरी आख़िर मां छा कंदमि इन्हनि एॾनि सारियुनि गुॾियुनि जो। फाइनली मां हादिया ऐं राजिया खे ॾेई छॾींदमि 2-3 शोज़ ठाहे करे। सो अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, आबाद जो, सलामत जो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। सुभाणे लाइव में मिलंदासीं इंशाल्लाह, देरि सवेर जेॾी महिल बि। तेसिताईं इजाज़त ॾियो ऐं हिन व्लॉग खे इंजॉय कयो। अल्लाह भाई।